काज़ी अहमद मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त काज़ी अहमद जे रिहायशी इलाइक़े शौकत कॉलोनी में वाक़े चौपाए जे माल पिड़ी में बरसाती पाणी मां मक़ामी रवासिन नौजवान 19 साला शादीशुदा कन्हैया लाल जो लाश हथ कयो वियो। अहिड़े इतला मिलण बाद काज़ी अहमद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची नौजवान जे लाश खे पंहिंजी तहवील में वठी लाश वारसनि हवाले कयो। फोती जो मड़ जॾहिं घर पहुतो त घर में कोराम मची वियो। वारसनि जो चवणु आहे त कंहिंसां बि दुश्मनी न आहे। लाश बरसाती पाणी में हथ कयो वियो। नौजवान राति इहो चई घरां निकितो हो त हैदराबाद वञा पियो। अॼु सुबुह संदुसि जो लाश मिलियो आहे। होॾां पुलिस जो चवणु आहे त वारिस लाश जो पोस्टमार्टम नथा कराइण चाहिनि। असल कारण जो पतो लॻाइण जी कोशिश करियूं पिया। संदुसि जो मौत वाक़ई कीअं थियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।